पीटीसीएल जे चीफ मार्केटिंग ऑफिसर चयो आहे त हिन वक़्तु मुल्क में टेलीनार जे वाहिपेदारनि जो अंग 4.5 करोड़ आहे ऐं असांजे वाहिपेदारनि जो अंग 2.5 करोड़ आहे। फिलहाल असां कंहिं शइ में तब्दीली न पिया करियूं। जीअं अघु हली रहियो हो तीअं सभु कुझु हलंदो रहंदो ऐं ॿई कंपनियूं धार धार कमु करे रहियूं आहिनि। सरकारी रेगुलेटरी अथॉरिटीज़ कमु करे रहियूं आहिनि, उन्हनि वटि अप्रूवल लाइ वेंदासीं जीअं असां जल्दी कमु शुरू करे छॾियूं। पीटीसीएल लैंडलाइन ऐं ब्रॉडबैंड कनेक्शंस ते माहवार टेरिफ में 10% वाध कई आहे। पीटीसीएल जे चीफ मार्केटिंग ऑफिसर जो हिकु इंटरव्यू में वधीक चवण हो त जेसिताईं हुकूमती प्रोसेस मुकमल नथो थी वञे, जेके टेलीनार जा कस्टमर्स ऐं वाहिपेदार आहिनि उन्हनि लाइ फिलहाल सभु कुझु जीअं जो तीअं आहे। जेके पैकेजिस हली रहिया आहिनि उहे हलंदा रहंदा, कंहिं क़िस्म जी का तब्दीली नाहे कई वई। हुकूमत मंज़ूरी ॾींदी त समूरो प्रोसेस मुकमल थियण खां पोइ ॿिन्ही नेटवर्क ऐं पैकेजिस खे गॾाईंदासीं, तॾहिं पैकेजिस ऐं रिचार्ज में तब्दीलीअ जो फ़ैसिलो कयो वेंदो। यादि रहे त पाकिस्तान जी मशहूरु टेलीकॉम ब्रांड पीटीसीएल 1 खरब रुपयनि खां वधीक रक़म ते टेलीनार खे ख़रीद कयो आहे।